नंढो ॻोठ आहे जिथां मां निकिती हुअसि ऐं तॾहिं मूंखे इहा ख़बर न हुई त मां एॾो कमु करे सघंदमि ज़िंदगी में। छो जो असांजे आम सोसाइटी में माण्हू पंहिंजी ज़िंदगी में एतिरा मसरूफ़ हूंदा आहिनि नंढे नंढे मसइलनि में, प्रॉब्लम्स में, त वॾियूं शयूं असां घटि सोचे सघंदा आहियूं छो जो असांजा एग्ज़ाम्पल्स असां वटि उते घटि हूंदा आहिनि। त अॼु हिते जॾहिं मां औरतुनि खे हिते ॾिठो मूंखे इहो लॻो त मां कंडियारे जी हिकु छोकिरी आहियां जेका फिल्म मेकिंग करे आई आहे। मां पहिरीं सिंध जी औरत आहियां जे फिल्म मेकिंग कई। फिल्म मेकिंग अगरि ॾिसजे त मॉडर्न दौर में उन जो वॾो रोल आहे। हर ॻोठ में औताकुनि में माण्हू फिल्मूं था ॾिसनि, टीवी था ॾिसनि, पर उनखे यूटिलाइज़ कीअं कजे, उन मां कमु कीअं वठिजे, इहो असांखे ख़बर न आहे। पोइ मूंखे कंडियारे में जॾहिं असां हुते पढ़ियो पिए तॾहिं असांखे इहो अहसासु थियो त वाई नॉट असां इन शइ खे पॉज़िटिव शइ सां छो न इस्तेमालु करे सघूं। मुंहिंजो हिकु आइडिया आहे, मां पंहिंजो आइडिया, पंहिंजी सोच हर हिकु माण्हू खे कीअं थी ॿुधाए सघां। ॾाढो ॾुखियो कमु थींदो मुंहिंजे लाइ। टीवी उहो वाहिद शइ आहे जॾहिं तव्हां हिकु शइ उनमें इंजेक्ट, उनजे थ्रू तव्हां पंहिंजो मैसेज एतिरो त जल्दी माण्हुनि में इंजेक्ट करे सघो था जंहिंजो कंहिंखे को तसवुर ई न आहे। पर जॾहिं मां फिल्म मेकिंग पंहिंजी वरी महिनत कई, सही आहे, नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स पाकिस्तान जो हिकु वॾो इदारो आहे जिथां फिल्म मेकिंग आर्ट्स जा ॿार उतां पढ़ंदा आहिनि ऐं सिर्फ़ु 3 सीटूं पूरी सिंध मां हूंदियूं आहिनि, उहे बि मेरिट ते थींदियूं आहिनि पूरे पाकिस्तान मां। असांजी कंहिं तरीक़े सां हुन में एडमिशन थी वियो, असां हुते पढ़ी आयासीं। असांखे लॻो त यार असां वापसि ईंदासीं वरी असांखे पज़ीराई मिलंदी, छो जो लाहौर में इहा ॻाल्हि हुई त उते औरतुनि खे वॾी पज़ीराई मिलंदी आहे। तॾहिं उतां जो माहौल काफ़ी बहितर आहे ऐं तॾहिं ई असां ॻाल्हि कंदा आहियूं की असांखे चवंदो आहे त यार तव्हां किथां आया आहियो? पंजाब मां, इस्लामाबाद मां। अच्छा, उनखे असां ज़हनी तरह असां उनखे एॾो त पाण पावरफुल सम्झंदा आहियूं छो जो असांखे उहा शइ इंजेक्ट कई वई आहे त असां उनखे पावरफुल सम्झूं छो जो उन्हनि जा इदारा बहितर आहिनि। पोइ मूंखे उते ॾुख थींदो, मां चयो यार मतिलबु जॾहिं मां हिते वापसि आई आहियां त असांजा माण्हू जेका असांजा मर्दन सोसाइटी आहे उहे मूंखे चवंदा आहिनि, सवाल कंदा आहिनि पहिरियों, तव्हां छा कंदा आहियो? माना मां फिल्म मेकर आहियां। अच्छा, पोइ तव्हां सम्झी सघो था फिल्म मेकिंग वारो ज़हन हुननि जे ज़हन में कहिड़ो हूंदो त हीअ छोकिरी कीअं आहे, असां औरत खे ईअं ॾिसंदा आहियूं त शोबे जी दुनिया में आहे त उनजो उहा कहिड़ा कम कंदी हूंदी। पोइ मूंखे एॾो ॾुख थियो त मुंहिंजी उहा जेकी महिनत हुई, जेको मुंहिंजो लगन हुई मुंहिंजे अंदरि, जेका उहा जुस्तजू हुई पंहिंजे माण्हुनि खे मां बदिलायां, पंहिंजा आम जेका माण्हू आहिनि उन्हनि सां जेका ॾुख आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि खे चेंज कयां, उहे मूंखे ग़लति था सम्झनि। मतिलबु ईअं कीअं थी सघे? पर ख़ैर असां महिनत कई, कोशिशूं कयूं, उन ई कम में अॻियां वधियासीं। जीअं अॻियां वधंदा वियासीं हर सोसाइटी जा माण्हू असांखे हिकु ई लेवल सां ॾिसण लॻा। हीअ हिकु छोकिरी आहे, उहा कहिड़े कमु ईंदी? मां उन्हनि जे लाइ सिर्फ़ु एज़ अ ऑब्जेक्ट हुअमि। मूंखे हू सिर्फ़ु हिकु ख़ूबसूरत छोकिरी ॾिसंदा आहिनि। हू औरतुनि में दिमाग़ न आहिनि ॾिसंदा, त हिननि में दिमाग़ बि आहे, हीअ सोचनि थियूं, हिन जो को अकुल ऐं फ़हम आहे। छो जो मूंखे लॻंदो आहे अल्लाह साईं मूंखे ख़ुदा मूंखे एॾी त ताक़त ॾिनी आहे मुंहिंजे अंदरि जो मां हज़ार माण्हुनि खे लीड करे सघां थी ऐं मां पंहिंजे माण्हुनि खे बदिलाए सघां थी। पर हू मूंखे ईअं न ॾिसंदा, हू मूंखे एज़ ऑब्जेक्ट ॾिसण लॻा। पोइ मां सोचियो त यार ठीकु आहे, अगरि मूंखे उहो एज़ ऑब्जेक्ट ॾिसंदा त को मसइलो कोन्हे, पर मां महिनत करे कोशिशि करे अॻियां वधंदी रहंदसि त जीअं कंडियारे जूं ॻोठ जूं औरतूं आहिनि उन्हनि खे हिकु एग्ज़ाम्पल मिले पंहिंजे लाइ। जॾहिं माण्हू मूंखां पुछंदा आहिनि तूं किथां जी, मां चयो मां कंडियारे जी। चवंदो तव्हां लॻो नथा। मां चयो लॻण में छा हूंदो आहे? मुंहिंजी सिर्फ़ु ड्रेसिंग चेंज थी आहे त मां कंडियारे मां लॻा नथी, इन जो मतिलबु मूंखे नथो सम्झ में अचे। सिर्फ़ु इहो चओ त यार तव्हां डेवलप थी चुका आहियो, तव्हां मेच्योर थी चुका आहियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वक़्त सां गॾु माण्हू जीअं वधंदो आहे, नवां माण्हू ॾिसंदो आहे। मां दुनिया ॿियनि मुल्कनि में वई आहियां, ऑब्वियसली तव्हां वक़्त सां गॾु शयूं ॾिसंदा आहियो, बदिलजंदा रहंदा आहियो। जीअं ही छोकिरियूं आहिनि, ही बि मां कंडियारे में हिन वांगुरु हूंदसि, हिकु दुपट्टो पाईंदी हूंदसि, स्कूल वेंदी हूंदसि। पोइ कर हैदराबाद आयसि, मां मुंहिंजी थोरो फ़र्क़ु आयो मुंहिंजी ड्रेसिंग में। मां थोरो ॿाहिरि वियमि, मां हिकु नओं रूप ॾिठो सोसाइटी में। त हिते त हिननि जे लाइ इहे हिकु जेको ज़ाहिरी ॾेख आहे उहो त कुझु मतिलबु नथो रखे। उहो सिर्फ़ु मूंखे कुझु माण्हू सजेशन ॾींदा त यार तूं इहो कपिड़ा छो थी पाई। मां उनखे चवंदी आहियां यार मां सिर्फ़ु इन करे पाईंदी आहियां, मूंखे ईअं लॻंदो आहे त मां अधु पाण खे मर्द सम्झंदी आहियां, पोइ मूं में वधीक कॉन्फिडेंस ईंदो आहे। छो जो मां जॾहिं दुपट्टा
शलवार कमीज पाईंदी आहियां, पोइ मां ॾिसंदी आहियां ॿाहिरि वेंदी आहियां, किथे दुपटो हवा में उॾंदो आहे, हुते खे संभालींदी आहियां, हुनखे संभालींदी आहियां, माना मुंहिंजो दिमाग़ आहे त हुन में ख़र्च थी वेंदो आहे। मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ही रूप इन लाइ अपनाईंदी आहियां त मां थोरो पंहिंजे ज़हन खे कम न ॾिसां बनिस्बत पंहिंजे लिबास जे। त की असां जॾहिं कन्यारी मां निकितासीं ऐं शहर न तरफ़ वधियासीं त असांजे ॻोठ जा माण्हू मूंखे छा चवंदा, ॾिसूं था तुंहिंजे मुंहिंजे बाबा खे चवंदा वॾा फाड़ा मारींदा, माना ॾिसूं था भला वॾो जेको तव्हां आज़ादी था ॾियो छोकिरियुनि खे, ॾिसूं था छा था कनि। ऐं अॼु मां फ़ख्र सां चई सघंदी आहियां जॾहिं हू मूंखे फ़ोनूं करे चवंदा आहिनि त यार मुंहिंजो हीउ कमु कयो, मां ख़ुशी फील कंदी आहियां, छो जो मुंहिंजो फादर जेको आहे उनखे प्राउड थींदो आहे त मां ग़लति शइ ते इन्वेस्टमेंट न कई। मां उन वक़्तु ताना त बर्दाश्त कया, पर अॼु जॾहिं सभु मूंखे वाह 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 कंदा आहिनि, जिथे किथे माण्हू सां मिलंदा आहिनि, चवंदा आहिनि हीअ तुंहिंजी धीउ आहे, हीअ तुंहिंजी धीउ आहे, हुनखे फ़ख़ुरु थींदो आहे। ऐं उहा मुंहिंजे अंदरि में जेकी ख़ुशी आहे उहो केरु बि सम्झी नथो सघे। जॾहिं मुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजी माउ जंहिं मूंखे एॾो वॾो कयो आहे, महिनत कई आहे असां ते, ऐं उनखे जॾहिं मां उहो वापसि ॾींदी आहियां हाणे, त हुनखे जेकी ख़ुशी आहे उहो केरु नथो महसूसु करे सघे। मां कोशिशि कंदी आहियां त हर हिते जेका बि मर्द वेठा आहिनि उन्हनि में इहा अचे त भई औरत जो कैरेक्टर पंहिंजे हथ में हूंदो आहे। मूंखे इन शइ सां कोन आहे त यार तव्हां घर मां निकिरी मॉडर्न थी विया, मॉडर्न का शइ न आहे हूंदी, तव्हांजी सोच ते फ़र्क़ु हूंदो आहे। मूंखे लॻंदो आहे त भई मां पंहिंजे जॾहिं पोयां ॻोठ में माइटनि खे ॾिसंदी आहियां, कज़न खे ॾिसंदी आहियां, उहे घर वेठे अहिड़ा अहिड़ा कमु कंदा आहिनि, मां सोचींदी आहियां यार मूंखे त इहे वधीक अपॉर्चुनिटीज़ आहिनि, मां त इहो आराम सां करे सघां थी, मुंहिंजे घर में त पुछा गुछा बि न आहे, पर पोइ बि मां उन्हनि खां लख हज़ार करोड़े भेरा वधीक बहितर आहियां। छो जो मां पंहिंजी एनर्जी पंहिंजे माण्हुनि ते ज़ाहिर करणु चाहींदी आहियां, पंहिंजी धरतीअ जी इज़त ते ज़ाहिर करणु चाहींदी आहियां। मुंहिंजी एनर्जी उन्हनि लाइ ज़ाहिर थी त बहितर, ऐं मां पंहिंजे औरतुनि लाइ पाण एग्ज़ाम्पल थियां त बहितर आहे। छो जो जॾहिं मां ॿाहिरि वेंदी आहियां, माण्हू मूंखे चवंदा आहिनि तव्हां किथां जा तालुक था कयो, माने मां सिंध मां। पोइ हू चवंदा आहिनि अञा सिंध में, तव्हां सिंध मां कीअं आहियो, उते पढ़ाईंदा आहिनि छोकिरियूं जा? मां चयो महिरबानी सर, तव्हां अगरि कॾहिं सिंध में ईंदव, हू तव्हां खां वधीक पीसफुल आहिनि, हू तव्हां खां वधीक मोहबत कंदा आहिनि इंसाननि सां, हू तव्हां वांगुरु दकियानूसी सोच रखंदा न आहिनि। हिते वधीक असां पीसफुल आहियूं बनिस्बत ॿियनि पाकिस्तान जे एरियाज़ खां। असां इलाही सिंधी पीसफुल आहियूं, ऐं मूंखे फ़ख्रु थींदो आहे उन ॾींहं ते जॾहिं हैदराबाद में रिसेंटली वाक़ियो थियो मुलनि वारो, ऐं मां जॾहिं कासमाबाद, मूंखे हिकु शइ पे खपी, मेडिकल घर में प्रॉब्लम थियो, मूंखे किथां बि न मिलियो, लतीफ़ाबाद वियासीं, सदर हेॾे होॾे जिते बि सभु बंदि हुआ एरिया। जॾहिं मां कासमाबाद वियमि, यकीन कयो मूंखे इन ॾींहुं एॾी ख़ुशी थी, एॾो प्राउड थियो त मां सिंधी आहियां, मूंखे एॾी शायदि, ऐं मां चवां पई त उहो मां वीडियो भरे सॼी दुनिया खे ॾेखारियां त ॾिसो असां सिंधी अहिड़ा आहियूं, असांखे को फ़र्क़ु न आहे पवंदो, असां ज़हनी तरह एॾा ओपन माइंडेड आहियूं, जेका असांजी सोच हूंदा असां ॿियनि खे न आहियूं उहा चवंदा त भई तव्हां बि ईअं थियो, असां न पढ़े सुधरी वेंदो, छॾे ॾियोसि यार। त इहा हिकु, त मां हुनखे चवां पई त असां एॾा पीसफुल आहियूं, त स्टॉप थिंकिंग अबाउट इट त असां कहिड़ा आहियूं, कीअं आहियूं, असां इलाही बहितर आहियूं। त ॻाल्हि हुई त कंडियारे मां जॾहिं निकिरमि पई त मुंहिंजो मामो सॻो मामो इन उहे लफ़्ज़ हुआ त वॾा फाड़ा मारींदा, ॾिसूंदासीं। त अॼु मूंखे फ़ख्रु थींदो आहे त मां औरत आहियां, कंडियारे मां निकिती आहियां, ऐं कंडियारो मुंहिंजो पंहिंजो शहर आहे। अगरि हर औरत ईअं सोचे, अगरि मां कंडियारे में इहो सोचे वेही कयां त यार मां टीवीअ में शयूं ॾिसंदी हुयमि, पर मुंडा वॾा सानिया मिर्ज़ा वारा, मूंखे वॾनि माण्हुनि पढ़ायो आहे, सानिया मिर्ज़ा, ओमपुरी हूंदो, सनत कूसत वारा हूंदा, उहे मुंहिंजा उस्ताद हुआ। मां उनखे नंढे हूंदे टीवीअ ते ॾिसंदी हुयमि, ऐं मां सोचींदी हुयमि त यार टीवी मां वॾो मूंखे उहे शयूं फैसिनेट कंदियूं हुयूं, पर जॾहिं मां उन्हनि ताईं वञी पहुतमि मूंखे उहे शयूं फैसिनेट करणु छॾे ॾिनो, छो जो मां सोचींदी हुयमि यार हू त सिर्फ़ु उन्हनि जो हिकु ख़ासि तबिको आहे, उन्हनि खां महिनत न आहे कई हेॾी ख़ासि, उन्हनि खे हिकु वर्से में हिकु शइ मिली आहे, उन्हनि खां वधीक महिनत त मां कई, छो जो मां हिकु कंडियारे जे नंढे शहर मां कंडियारे मां निकितसि, एॾी महिनत कई सिर्फ़ु उन्हनि ताईं पहुचण लाइ ऐं पंहिंजे माण्हुनि खे अॻियां वधण लाइ। हू के आम माण्हुनि लाइ कमु न कंदा आहिनि, हू पंहिंजे हिकु सोसाइटी जे तबिके लाइ कमु कंदा आहिनि, सो कॉल्ड जेको चइबो आहे त जेको अपर क्लास तबिको आहे, जेका ऑलरेडी फॉरवर्ड आहिनि, उन्हनि खे को उन्हनि शयुनि जी ज़रूरत न आहे, ज़रूरत आहे त आम माण्हुनि खे। त अगरि मां कंडियारे मां निकितसि सिर्फ़ु इन लाइ त माण्हू जी सोच बदिलजे, सोचूं बदिलणु ज़रूरी आहिनि असांजे एरिया में, ॿियो को हिते मसइलो न आहे, सिर्फ़ु सोच जो मसइलो आहे। त मां पहिरीं छोकिरी आहियां जेका फिल्म मेकर आहे, ऐं डिस्क्रिमिनेशन मूंसां इहा थींदी आहे त माण्हू मूंखे एज़ ऑब्जेक्ट ॾिसंदा आहिनि। मां चवंदी आहियां जॾहिं असांखे
औरतुनि खे ऑब्जेक्ट ॾिसणु बंदि कंदासीं ऐं उन जी एनर्जी हुन जा आइडियाज़ यूटिलाइज़ कंदासीं त वधीक बहितर आहे। उन सां असां तरक़ी कंदा वेंदासीं ऐं मूंखे लॻे थो त इहो मुमकिन आहे। छो जो अधु में असांजी हर घर में 4-5 औरतूं आहिनि जेकियूं ज़ाया थियूं थियनि छा में थावनि ॿुआरनि में। मतिलबु इन सां वधीक शर्मिंदगी जी कहिड़ी ॻाल्हि आहे त हुननि खे इन ई शइ में ॿुधायो वेंदो आहे नंढे हूंदे खां तोखे शादी करणी आहे, तोखे ॿार पैदा थींदा, उनखे संभालणो आहे, मुड़ुस खे संभालणो आहे, फलाणो करिणो आहे, टीरो करिणो आहे। मतिलबु तव्हां केरु थींदा इहो मूंखे ॿुधाइण वारा त मूंखे छा करिणो आहे। मुमकिन आहे मूं में अलाह साईं के का ॿी शइ रखी हुजे जेका तव्हां हुनखे एक्सप्लोर न करे सघिया हुजो। मतलब मुझे भी अगर नंढे होंदे मां कंडियार मां इते काफ़ी ॻोठ जा माण्हू हूंदा, अगर मुझे भी न सोचे हा त मां कंडियार मां छोकिरी निकिरंदी किथे पहुचंदी तो मां भी मूंखे मतलब 4-5 अलाए शुक्र ॿार हुजे न मां उन में मसरूफ़ वञा, मुड़ुस खे संभालिया, सुबुह तैयार करे मोकिलियां, वञी कमाए राति जो वापसि अचां ऐं पोइ छा थिया सुबुह जो वरी उथां मां 6 बजे नमाज़ पढ़ां, घर कमु कयां, वरी मुड़ुस वटि वञा, निंड मां उथारियां, हू 2-3 छिड़पूं ॾियां, चवां बा सामान घुराइणो आहे, 2-3 गारियूं ॾियां, ॿियो छा करे। मूड हूंदसि त उथंदो, न मूड हूंदसि त गारियूं ॾींदो। त मुंहिंजे पीउ मां असांखे इहो छो न सम्झायो त अगरि तव्हां मुझे माँ के मां करे ॾिसंदी आहियां उन मुझे बाबा मतलब करोड़े कमाईंदो आहे, पर मां पोइ ॾिसंदी आहियां त मुंहिंजी माँ अॼु बि हुनखे हर पैसा आहिनि पर अॼु बि उहा मुंहिंजी वठंदी त पीउ खां ई आहे न। मूड हूंदो अथसि दड़का ॾींदो अथसि, मूड हूंदो अथसि ॾींदो अथसि, पर खाईंदी करे न करे दड़का आहे, पोइ मूंखे ॾुख थींदो आहे। अलाह अगरि मां महिनत कयां मूं वटि पैसा हुजनि हा त इहा छिड़ब इहो दड़का इहा माना ज़िलत आहे न कंहिंजी, तव्हां हुनखे ज़लील था कयो न। त मूं वटि हिकु अथॉरिटी आहे, माना तव्हां घर में बि अथॉरिटी इस्तेमालु कयो था। त इहो के मूंखे उन ॾींहुं वियासीं कॉन्फ्रेंस में, मुंहिंजो लेक्चर हो, हुते माण्हू इहा ॻाल्हि कई त इनखे सुगड़ माना इनखे सुगड़ कयो, इनखे कमु सेखारियो। कम खां वधीक असां ॿियो कुझु बि असांजो दिमाग़ु हलंदो आहे। शायदि तव्हांखे ख़बर न आहे कि औरत जेकी घर ठाहे थी उनजी हिकु वॾी फील्ड आहे। अगरि तव्हां उनखे इंटीरियर डिज़ाइन चइबो आहे, जेको दुनिया में वॾा इंटीरियर डिज़ाइनर आहिनि जेको घर खे ख़ूबसूरत कंदा आहिनि। अगरि हीउ बर्थ आहे जेको इहे औरतूं पाए वेठियूं आहिनि, इनजी हिकु वॾो शोबो आहे दुनिया में जंहिंमें औरतूं करोड़े रुपया कमाईंदियूं आहिनि। मां अगरि हीउ वरितो आहे त घणो वरितो हूंदो, उहा उन्हनि माण्हुनि खे कंहिं न ॿुधायो आहे। त इहा फील्ड बि त आहे न, इहो बि त हिकु कमु आहे, पर असां उन्हनि खे इहो न ॿुधाईंदा आहियूं ऐं असां चवंदा आहियूं त हू घर में ई वेहे, छो जो असांखे कॉम्प्लेक्स थींदा आहिनि। मर्दनि खे कॉम्प्लेक्स हूंदा आहिनि, ॿियो कुझु बि न हूंदो। हुननि जे ज़हन में इहो हूंदो आहे त भई अगरि औरत निकिती त असांजी मर्दानगी जी वॾी तकलीफ़ थींदी। ॻाल्हि ॿुधंदो केरु मार पाइस असांजी, हे जो मां हर रोज़ चवंदो आहियां कपिड़ा इस्त्री करे ॾे, फलाणो करे ॾे, ही करे ॾे, हू करे ॾे, पोइ त इहो त असांजो इज़त ख़तमु थींदी। इहो कमु अधु माना जेको असांजा ज़िंदगी जा मसइला हल लॻा पिया आहिनि। अगरि हू छोरियूं ॿाहिरि निकितियूं थी त चवंदियूं वञी पाण करे हथ कोन अथई। फिर मां पंहिंजे भाउ खे इहे चवंदी आहियां, जॾहिं हू मूंखे चवंदो आहे त मां बि हुनखे असां इक्वली असांजे बाबा असांखे इक्वली रखियो आहे त भई तव्हां हुननि जी हू तव्हांजो दोस्त आहे, तव्हां हुनजा दोस्त, अगरि करे त ठीकु आहे, न करे त चवंदो वञी पाण कर। छो जो इहा ॾिसो असां हमेशह औरतुनि खे चवंदा आहियूं तूं हीअं कर, तूं हीअं कर, तूं हीअं कर। असांजी माइरूं बि असांखे ई चवंदियूं आहिनि तूं हीअं कर, तूं छोकिरी, तूं फलाणी, तूं टीवी, तूं सबर कर भाउ आहे। घर मसइलो त इहो घर मां ई शुरू थिए थो न। जॾहिं औरत, तॾहिं मां चवंदी आहियां औरत पढ़ाइजे, भले कमु न करे पर पढ़ाइजे। पढ़ाइण सां छा थींदो आहे, हुनजो ज़हन थोरो घणो खुलंदो आहे ऐं हुन सां इहो थींदो आहे। मां हिकु एडवर्टाइज़मेंट ॾिठी, ज़ाहिर आहे पाकिस्तान में एतिरा पाकिस्तानी मिचो न आहिनि, उते उहा एडवर्टाइज़मेंट हिते नथी ठही सघे छो हिते असां उहो एडवर्टाइज़मेंट डांस ॾिसंदा आहियूं, उहा इंडिया जी हुई। उन में हिकु फोन जी रिंग ट्यून बार बार वॼंदी आहे, उहो ईअं हूंदी आहे त बार बार इहो वॼंदो आहे। त किचन में उनजी छोकिरे जी माउ पोयां वेठी आहे, मानी वेठी ठाहे, उहा जॾहिं उहा सीटी ॿुधंदी आहे त उनखे तकलीफ़ थींदी आहे। उहा बार बार पंहिंजो मंज़र यादि कंदी आहे जॾहिं 15 सालनि खां, इवन 45 इयर्स जी ओल्ड बि औरत जॾहिं ॿाहिरि वेंदी आहे उहा सीटियूं ॿुधंदी आहे। जॾहिं उहा बार बार सीटी वॼंदी आहे उनखे सॼा उहे लम्हा यादि अची वेंदा आहिनि, त उहा पंहिंजे पुट खे वापसि वेंदी आहे, चवंदी आहे इहा सीटी न वॼाईंदो कर, इहा रिंग ट्यून चेंज कर। त हू चवंदसि, त हुनखे सम्झ में न ईंदी आहे इहो छो थी चए। चवंदो मां हर रोज़ जॾहिं मां ॿाहिरि सामान वठणु वेंदी आहियां इहे सीटियूं मां मुंहिंजे कन में मूंखे उहे यादि ॾियारींदा आहिनि मंज़र, इहे मंज़र यादि ॾियण ऐं मुंहिंजो दिलि जेको आहे ॾुखंदो आहे त मुंहिंजो पुटु ईअं न थिए। छो जो जेको मां महसूसु कयो आहे उहा हर औरत महसूसु कंदी हूंदी। त जॾहिं असां पंहिंजे घर में इहा तरबियत शुरू कंदासीं त डिस्क्रिमिनेशन न करणु खपे, हिक ॿिए खे इंसानु सम्झिजे।
छो जो इंसान जी एनर्जी ऐं आइडियाज़ इस्तेमालु करण सां छा थींदो, असांजी सिंध तरक़ी कंदी। सुभाणे माण्हू ईअं न चवंदा त यार छो जो 80-60% औरतूं आहिनि न सोसाइटी में, माना उहो ख़तमु लॻी पयूं आहिनि, उन्हनि जो को ज़हन ई न आहे। बाक़ी जेका 10% हुई माण्हू कमु नथा कनि, बाक़ी वधि में 10 या 5% माण्हू कमु कंदा हूंदा, त उन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? तरक़ी छा कंदी सर? मूंखे नथो लॻे का तरक़ी कंदी इन सोच सां या इन अकुल सां। त महिरबानी करे आई एम श्योर जॾहिं तव्हां पंहिंजी औरतूं पढ़ाईंदा त वधीक जेका मसइला आहिनि उहे घटि थींदा असांजी सोसाइटी में, रादर जो उनखे तव्हां न पढ़ाए करे 10-12-15 सालनि जी उमिरि में उनखे शादी कराए छॾियो, उहो को सुठो अमल न आहे। छो जो औरत सिर्फ़ु ॿार पैदा करण लाइ या एंटरटेनमेंट लाइ न आहे, जीअं उनखे एज़ अ एंटरटेनमेंट ॾिठो वेंदो आहे। ऐं ॿियो, औरत खे ऑब्जेक्ट न ॾिसजे, उहो को शोपीस न आहे। माण्हू मूंखे शोपीस ॾिसंदा, मुंहिंजो अंदरि जुरंदो आहे, मुंहिंजी दिलि चवंदी आहे मां हिनखे ठोशे हणां। मूं बाद जेको मां कमु थी कयां त उहो ॾिसो हीअ छोकिरी को कमु थी करे ऐं छो थी करे, हिन आइडियाज़ छा आहिनि, हीअ सोचे छा थी। छो जो हर इंसान वटि अलाह साईं को चवंदा आहिनि न, को माण्हू ईअं पैदा न आहे कयो, हर कंहिं में एबिलिटी आहे। कंहिं न कंहिंखे को न को कमु ईंदो हूंदो ऐं उनखे कम खे अॻियां वधाईंदा रहंदासीं त ईअं ई असांजी सोसाइटी तरक़ी कंदी। जीअं मां पंहिंजे अंदरि में कुझु सिंधी कैरेक्टर जेका आहिनि असांजा, शाह लतीफ़ जंहिंजी ॻाल्हि कई आहे, ससवी आहे, सुहिणी आहे, मारवी आहे, मां पंहिंजो पाण स्ट्रगल जेकी मां कंदी आहियां, मां पाण खे ससी में ॾिसंदी आहियां, मां पंहिंजे पाण खे सूणीअ में ॾिसंदी आहियां। छो जो मां रिबेलियन आहियां, मां नंढे हूंदे खां पंहिंजे बाबा सां विढ़ंदी आहियां ऐं उहो रिबेल जेको आहे, जेको उहा अंदरि में मुंहिंजो जज़्बो हूंदो आहे, सोसाइटी बदिलियां, सोसाइटी बदिलियां, सोसाइटी खे चेंज कयां, मां रिबेलियन आहियां, मां सुहिणी मां मारवी मां। छो जो मां पंहिंजे देश पंहिंजे माण्हुनि सां एॾी त मोहबत कंदी आहियां जंहिंजी का मूंखे न आहे ख़बर। मां अगरि मां इश्क मोहबत इन शयुनि ते घटि बिलीव कंदी आहियां, रादर मां पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजी धरती सां, उन्हनि सां वधीक, पंहिंजे वतन सां वधीक मोहबत कंदी आहियां। छो जो उहो मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे, मुंहिंजो रत खां वधीक मुंहिंजी उन सां मोहबत आहे, पंहिंजे माण्हुनि सां। मां चाहींदी आहियां त माण्हू मूंखे ईअं न चवनि त यार तव्हां सिंधी हो, सिंध में अञा बि ईअं थींदो आहे, अञा बि ईअं थींदो आहे। जॾहिं असां सभु कमु करणु शुरू कंदासीं त सुभाणे माण्हू प्राउडली चवंदा यार त हीअ छोकिरी सिंध मां अथव। जॾहिं असां चवंदा आहियूं न पंजाब मां अथव, इस्लामाबाद मां अथव, 12 आई अथव, छो उते माण्हुनि में छा आहे, इहे साॻा आहिनि, अकुल साॻो, दिमाग़ साॻो। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त हू कम ते पंहिंजी एनर्जी था ध्यानु कनि, बनस्बत लिबास ते या बनस्बत इन ते त भई हीअ छोकिरी छा थी करे, हीअ मर्द छा थो करे। हू पंहिंजे कम ते वधीक ध्यानु था ॾियनि ऐं पंहिंजी तरक़ी जो था सोचनि, ऐं मूंखे लॻे थो उहो असांखे ईअं सोचणु खपे। ॿी मूंखे वधीक तकलीफ़ जेकी ॻाल्हि थींदी आहे, डिस्क्रिमिनेशन असांजी जेकी में सोसाइटी में आहे, असांजो जेको लोअर तबिको आहे हुन में कमु केरु कंदो आहे? औरतूं। मज़दूरी ॾिसो उहा थी करे, घर में कमु उहा थी करे, घर में बर्थ उहा भरे, रिलियूं उहा ठाहे, शहरनि में ॾिसूं वेचारी घर बि संभाले, ॿारनि खे बि संभाले, मुड़ुस खे बि संभाले, वरी जॉब बि करे, छो जो लाइफ एॾी ॾुखी थी वई आहे। त औरत जो किरदारु मुंहिंजी असांजी सोसाइटी में वधीक आहे, पर असां उनखे पज़ीराई ॾिनी न आहे। अलाए छो असां उनखे एतिरी इज़त न आहे ॾिनी जेतिरी हूअ लाइक़ु आहे जंहिं शइ जे। मूंखे लॻंदो आहे जेतिरी हूअ तकलीफ़ ॾिसे थी, इन करे शायदि असां पंहिंजी माउ सां इलाही मोहबत कंदा आहियूं, छो जो हूअ तकलीफ़ ॾिसंदी आहे असां लाइ, पर असां उनखे उहा पज़ीराई नथा ॾियूं, असां उनखे उहा इज़त नथा ॾियूं जेकी हूअ महिनत जंहिं शइ जी हक़दार आहे। असां उनखे इक्वल राइट्स ई न आहिनि ॾिना, असां उनखे हिकु जेतिरा हक़ ई न आहिनि ॾिना, असां उनखे पाण खां हमेशह हेठि ई ॾिसंदा आहियूं। ऐं उहो छो ॾिसंदा आहियूं? सिर्फ़ु इन लाइ मूंखे लॻंदो आहे त या त कंहिंजी प्रॉपर्टी में जेको आहे इहो हूंदो आहे त हिसो वठिणो आहे। छो काफ़ी अहिड़ा मां किसा ॿुधा आहिनि, मां शॉक्ड हूंदी आहियां त यार इहो दुनिया में अञा ताईं आहे छा? त प्रॉपर्टी जे करे तव्हां उनखे पढ़ाईंदा न आहियो त इहा डिस्ट्रीब्यूट थी वेंदी सुभाणे। असांजी फैमिली मां क्लोज़ मां माण्हू ॿुधायां जंहिं पंहिंजी भेण खे मारे छॾियो इन लाइ, सिर्फ़ु कोर्ट में छा लिखायो आहे, हुन में चयो मुंहिंजी हिकु भेण आहे ई न, उहो मरी वई आहे, सिर्फ़ु इन लाइ त प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट न थी वञे हुननि जी। त एॾा ख़तरनाक क़िस्म जा माण्हू आहिनि त हू रिश्तनि खे सिर्फ़ु प्रॉपर्टी ऐं पैसनि सां तोलींदा आहिनि। त इहा बि शइ महिनत औरत जी आहे वेचारी खे। मां चवंदी आहियां शाबस आहे, मतिलबु सलाम तव्हांखे जो तव्हां असांखां वधीक एक्चुअल में महिनत था कयो बनस्बत मुंहिंजे। मूंखे छा आहे, असां जेके शहर जा माण्हू पीउ मां असांखे गाॾियूं वाॾियूं सभु कुझु ॾेई छॾियो, असां ठही जुड़ी ॾींदा आहियूं, भला लेक्चर ॾींदा आहियूं, छो जो असांखे सभु कुझु घर में मिलियो आहे। पर जेकी ॻोठ जी औरतूं हूंदियूं आहिनि उहे वॾी महिनत थियूं कनि, उहे पंहिंजो रत ॾींदियूं आहिनि 10,000 कमाइण में,
सुबुह खां शाम ताईं घर खां परे पंहिंजे ॿारनि खां परे वरी घर अची वरी घर जो संभालणो आहे, वरी राति जो उनखे उहा कॾहिं ॿार बीमार आहे, कॾहिं को मसलो आहे, कॾहिं मुड़ुसु वरी उहो बि जागणो आहे, वरी सुबुह जो वरी पंहिंजे भरे उथणो आहे। ॾाढी तकलीफ़ वारी उनजी ज़िंदगी आहे, पर उनखे उहा पज़ीराई नथी मिले ऐं उन लाइ मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे, छो मूंखे लॻंदो आहे उनखे उहा पज़ीराई उन खां वधीक मिलणु खपे। अच्छा, ॿी जेको सोसाइटी में हूअं त औरतुनि सां असां बि मसइला आहिनि ज़िंदगी में, पर मां चवंदी आहियां कुझु हाणे पॉज़िटिव बि सोचजे। मूंखे बि औरत वॾो सोसाइटी में फ़ाइदो थींदो आहे, ख़बर अथव, स्पेशली सिंधी सोसाइटी में, छो जो उहे औरतुनि जी वॾी इज़त कंदा आहिनि। असांजा जेके माण्हू आहिनि उहे अॼु पंहिंजी औरत जी वॾी इज़त था कनि, भले घर में कुटी था वञनि पर ॿाहिरि औरत जी ज़रूरु इज़त कंदा आहिनि। इहा मां मञींदमि, छो जो उनजे ज़हन में हिकु शइ आहे त यार हीअ औरत आहे, हुन सां मोहबत करणी आहे, उनखे प्यार ॾियणो आहे, उनजी रिस्पेक्ट करणी आहे। ऐं मां जॾहिं ॿाहिरि कमु कंदी आहियां ऐं ॾिसंदी आहियां त और अधी भेण करे हर जॻह अॻियां अॻियां वधाईंदा आहिनि। असांखे अधु त मुंहिंजा मसइला सिर्फ़ु हिन लाइ ख़तमु थींदा आहिनि छो जो हू कंहिं न कंहिं जॻह ते अगरि असां थोरो कमु था कयूं त हू असांखे पज़ीराई ॾियनि था, ऐं इहा शायदि सुठी ॻाल्हि आहे। ऐं इन करे मां चवंदी आहियां त अगरि असांजे ॻोठ जूं औरतूं निकिरंदियूं त हुननि खे ॿाहिरि ॾुखियाई न थींदी, या सिर्फ़ु असांजे मर्दनि जी ग़लति सोच आहे त यार हू ॿाहिरि वेंदियूं, सभिनी जी ग़लति सोच आहे। अगरि मुंहिंजे घर में मुंहिंजे भाउ जी किनी सोच आहे, ज़रूरी न आहे हर को माण्हू ईअं मिले। मूंखे हमेशह माण्हू सुठा मिलिया आहिनि, ऐं मां हमेशह चवंदी आहियां त अगरि मां सॼी दुनिया घुमंदी आहियां, मुंहिंजा रिश्ता मां सॼी सिंध जे माण्हुनि खे एज़ अ फैमिली ॾिसंदी आहियां। मुंहिंजा को बि गैर न आहे हूंदो, मां कंहिंखे गैर न सम्झंदी आहियां, छो जो मुंहिंजी दुनिया में किथे मूंखे वञिणो हूंदो आहे उहे सिंधी असांजा हूंदा आहिनि जेका असांखे स्टेप ॾींदा आहिनि, जेको असांजा सोचींदा बि आहिनि, जेके असांजो अधु परेशानियूं जेको मसइला हूंदा आहिनि उहे ख़तमु थींदा आहिनि। छो जो मूंखे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे मां पंहिंजे पीउ खे कुझु चवां, मूंखे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे पंहिंजे भाउ खे कुझु चवां। मां न चाहींदी आहियां त मां हुनखे, मां चवंदी आहियां हू मूंखे चवनि कमु, पर मां हुननि खे न चवां, छो जो मुंहिंजी सोसाइटी जा माण्हू एतिरा त ख़ूबसूरत आहिनि, एतिरा त प्यारा आहिनि दिलि जा, जो हू भेण तव्हां हुनखे भाउ चयो हू तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी बि ॾेई छॾींदा। हुन में इहा हिकु क्वालिटी, सिंध जे माण्हुनि में हिकु इहा क्वालिटी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में औरतुनि खे इहो फ़ाइदो आहे त अगरि हू थोरो कमु कंदियूं, महिनत कंदियूं, त हुननि खे जिते किथे पज़ीराई मिलंदी, हुनखे मायूसी न मिलंदी। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो हुअणु खपे त पंहिंजो कैरेक्टर साफ़ रखणु खपे। औरत जॾहिं मां चवंदी आहियां मां अगरि थोरी ग़लती कंदमि न, उहा ॻाल्हि ईअं फैलिजंदी जंहिंजी का हद ई न आहे। इन करे माण्हू खे पंहिंजो कैरेक्टर एतिरो साफ़ रखणु खपे त ॿ माण्हू, मूंखे भले माण्हू इहो ज़रूरु चवंदा हूंदा त यार हीअ छोकिरी कपिड़ा कहिड़ा थी पाए, इहो न पाए, पर मूंखे कॾहिं ईअं न चवंदा त यार हीअ छोकिरी ख़राबु आहे, हिन सां हिन जो चक्कर आहे, हीअं थी करे, हीअं थी करे, हिन करे कमु इहो न कंदा कॾहिं। ऐं मूंखे हिन शइ जी ॾाढी ख़ुशी थींदी आहे त मां पंहिंजे पाण खे संभालियो सिर्फ़ु इन लाइ त सुभाणे मूंखे माण्हू ईअं न चवनि त यार हूअ छोकिरी ॾिठव अॻियां पीउ वधाएसि पोइ हीअं कई, मां ईअं कंदमि न सुभाणे तव्हां ॿियनि औरतुनि खे तकलीफ़ थींदी। त इन करे मां औरतुनि खे चवंदमि त यार महिनत कयो, जेको तव्हांजा आइडियाज़ आहिनि, जेकी तव्हांजी एनर्जी आहे, पंहिंजे औलाद खे पढ़ायो, उहे सुभाणे तव्हांजो ई नालो रोशन कंदा। ऐं तव्हांखे उन टाइम ते जेकी ख़ुशी मिलंदी स्टेज ते बीह करे त हीअ मुंहिंजी धीउ आहे, उहा शायदि ई कंहिंखे सम्झ में अचे त उहा ख़ुशी कहिड़ी शइ हूंदी आहे। उहो पीउ खे ख़बर हूंदी, उहा माउ खे ख़बर हूंदी। त आई एम श्योर तव्हां महिनत कंदा त तव्हांखे हुनखे नुक़सानु न थींदो, फ़ाइदो ई थींदो। हिकु मां सोशल एक्टिविस्ट आहियां, मां कमु कंदी आहियां, प्रोटेस्ट कंदी आहियां। मूंखे हिकु ॾाढी शिकायत हूंदी आहे त मुंहिंजे पोयां सभु जा सभु छोकिरा वेठा हूंदा आहिनि, अॻियां मां टंगजी बीठी वेंदी आहियां, ऐं जेका माण्हू हुते ईंदा आहिनि उहे केरु हूंदा आहिनि, राइटर, कंहिं न कंहिं उहिदे में वॾी माना पोस्ट ते के रखियल हूंदा आहिनि, या त उहे एक्टिविस्ट हूंदा आहिनि, या सिविल सोसाइटी जा मेंबर, उहे मेंबर जंहिंजो जेका विढ़ंदा चाला आहिनि औरतुनि जे हक़ लाइ। पोइ मां ॾिसंदी आहियां यार हीअ टंग जी घर मां अकेला जो आया आहिनि, ॾिसनि बि था त भाई हिकु छोकिरी साम्हूं वेठी आहे, अकेली आहे, उनखे इहो महसूसु न आहे थींदो असांजे घर में शायदि औरतूं आहिनि, मरी कोन्हनि वयूं, जेका ॿाहिरि ईंदा आहिनि असांजा, उनखे इहो अहसासु न आहे थींदो आहे मुंहिंजी भेणूं बि आहिनि घर में, वाई नॉट असां हिननि खे वठी वञूं, उन छोकिरी खे सपोर्ट मिलंदी, पर हू इहो न आहिनि सोचींदा। ऐं पोइ मूंखे ॾाढो दुख थींदो आहे, मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। मां उहो कंहिं माण्हू खे ॿुधाईंदी न आहियां, ज़ाहिर ॿुधाइण सां का शइ हुननि खे, पर मूंखे दुख ज़रूरु थींदो आहे, छो जो मां चवंदी आहियां यार मां जेकी महिनत कयां थी उहो कंहिं लाइ कयां थी। ज़ाहिरी आहे मां जॾहिं ॾिसंदी आहियां त यार मुंहिंजी उमिरि जूं छोकिरियूं घर में वेठियूं आहिनि, मेकअप करे कपिड़ा पाईंदियूं आहिनि, शादी में वञनि थियूं, मां ज़िंदगी में कॾहिं शादी में ई न वेही कंहिंजी, मूंखे ख़बर ई न आहे उहा ख़ुशी कीअं कबी आहे।
उहो बि कयां थी, टीवी बि ॾिसंदी, सुकून में वेठो, ऐं मां वेठी रुलंदी वञी पई शादी कराए छॾियो, ॻाल्हि ई मसला ई हल थी वेंदा मुंहिंजी ज़िंदगी जा। पर मां वरी कोशिशि कंदी आहियां सिर्फ़ु इन लाइ त मां सेल्फिश न आहियां, मां ख़ुदगर्ज़ न आहियां, मां पंहिंजे माण्हुनि सां मोहबत कयां थी। मां चाहियां थी मुंहिंजी सिंध धरती जेकी असांजी धरती आहे, जंहिंमें असांजे माण्हुनि जो रत असांजे वॾनि जो शामिल आहे, उहो ईअं ख़तमु न थिए। तव्हां ॾिसो असांजी एजुकेशन ख़तमु आहे, असांजी इलेक्ट्रिसिटी जा मसइला आहिनि, हिते दुनिया जो को बि अहिड़ो मसइलो मां हर दुनिया जो मसइलो मां पएसि, को त का त सुठी शइ हुजे जेका माण्हू सोचे ख़ुशि थींदा आहिनि, ही भली शइ आहे, सभु मसइला आहिनि, सभु करप। तॾहिं मां इहा महिनत कंदी आहियां। छोकिरियूं हरासमेंट जा केसिस, हाणे रिसेंटली आपदा मल्ला जो मूंखे अंदर में आपदा जो केस ॿुधी करे मुंहिंजी ॻाल्हि मूंखे सम्झ में न पई अचे त ही छा वाकई ईअं थियो आहे छा। 13 सालनि जी छोकिरी, अञा हुनजा ख़्वाब शुरू थिया, तव्हां उते ख़तमु करे छॾिया हुनजा। हुनजे पीउ मां केॾी न महिनत कई हूंदी हुन ते। मूंखे न आहे ख़बर असांजो मुआशिरो एॾो डेड छो आहे, मरियल छो आहे, हुनजे अंदरि कुझु जज़्बो छो न। पोइ वरी ॻाल्हि छा कंदा आहिनि, हा तूं वॾो उथी ॾिसूं था छा थो थिए, ॾिसूं था छा थो थिए जो छा मतिलबु आहे। तव्हां उथो न बाबा, तव्हांखे तव्हांजो टंगू बहिजल आहिनि, तव्हांखे छा तकलीफ़ आहे जो तव्हां नथा उथो। माना सुभाणे इहो वाक़ियो तव्हां सां थो थिए त पोइ तव्हां सिर्फ़ु हिकु सेकेंड लाइ सोचो, जे औलाद खे तव्हां वॾो था कयो, पंहिंजे हथनि सां पालियो था, उनखे वॾो था कयो, ऐं तव्हां ॾिसो था त यार उनखे कंहिं गोली हणी मारे छॾियो, हिकु सेकेंड, ऐं हुनजो रत तव्हां लाइ हाणे मज़ाक थी वियो आहे। इहो कीअं, उनजो ख़्वाब, उन जेके शयूं सोचियूं हूंदियूं, सभु कुझु ख़तमु। ऐं उहा स्टेट जेको असांखां टैक्स वठनि था, जेके चवंदा त असां तव्हांजी हिफ़ाज़त कंदासीं, आङूठो इन हिफ़ाज़त सां हिफ़ाज़त कंदा, जंहिंखे का परवाही कोन्हे, जेको सोचे ई नथो त भई हिकु माण्हू मरी वियो आहे त ॿार त जानवर खे थोरी तकलीफ़ थींदी आहे न। हुते माना ज़मानो हेॾे खां होॾे थी वेंदो आहे, हिली वेंदी आहे सॼी सोसाइटी, रोडनि ते रस्तनि ते पंहिंजा कम छॾे निकिरी ईंदा आहिनि। ऐं असां चवंदा आहियूं ॾिसी बसि 2 मिंट अफ़सोस, ऐं ॾाढो ॾुख थियो, बसि ॻाल्हि ख़तमु। ॿिए ॾींहुं वरी ॿियो शइ, टियों ॾींहुं वरी टियों वाक़ियो। अञा आपदा जो मुंहिंजो अञा मूंखे ख़्वाब में आपदा ईंदी आहे, यकीन कयो। मां हर रोज़ सोचींदी आहियां यार अलाए छा थियो हुनजो, होॾे फोन मिलाईंदी आहियां, होॾे फोन मिलाईंदी आहियां, पर हाणे ज़ाहिर आहे मूं वटि पावर न आहे। मां रड़ियूं करे सघंदमि, मां वाका करे सघंदमि, मां रस्तनि ते वञी वेंदमि, मां छा थी करे सघां। छो जो असांजा आम माण्हू त असांजा ख़ामोश आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि पैदा करण में पूरा लॻा पिया आहिनि, उनखे पालण में पूरा लॻा पिया आहिनि। हू इहे सोची नथा त उन जो औलाद सां बि इहो थी सघे थो, ऐं थियो आहे, मां हिननि माण्हुनि सां ॾिठो आहे। पोइ तव्हां सां केरु बीहंदो, केरु बि न बीहंदो। त तव्हां तमाशो ॾिसण में मसरूफ़ हो त तव्हां तमाशो सुभाणे असां ॾिसंदासीं, पोइ तव्हां सभु केरु न बीहंदो। त जॾहिं कलेक्टिवली आवाज़ उथारिबो आहे त उन शइ जो फ़र्क़ु थींदो आहे। ऐं मां उहो ॾिठो आहे। फरज़ाना जमाली जो वाक़ियो, केरु मूंखे कुझु चवंदो, मां हुनखे चवंदी फरज़ाना जमाली जो वाक़ियो तव्हांजे अॻियां आहे। सॼी जॾहिं सोसाइटी उथी न, थरथुरो मची वियो। जॾहिं अगरि तव्हां इहो सोचे सॼे कयो, हर रोज़ सोचो इहा ॻाल्हि, त यार वाकई आवाज़ अवाम में वॾी ताक़त आहे, पर असां इहो सोचींदा ई न आहियूं। अधु असांजी जनरेशन ख़तमु आहे, असां इहो सोचींदा ई न आहियूं। 99% असांजा नौजवान ड्रग्स में इन्वॉल्व आहिनि। ऐं मूंखे अफ़सोस थींदो आहे, माना ॻोठ मां हू महिनत करे, मज़दूरी करे, तव्हांजे 50-50 हज़ार महीने में था मोकिलनि, ऐं तव्हां छा ते था इस्तेमालु कयो? ड्रग्स ते, शराब ते, नशे ते, फोनुनि ते, शोबाज़ी ते। हुनमें इहो अकुल न आहे त मुंहिंजे पीउ यार महिनत कई आहे। तव्हां यकीन कयो, मां फर्स्ट ईयर में हूंदी आहे लाहौर में, मां सिर्फ़ु 1 साल पंहिंजे पीउ खां पैसा वरिता। उन खां पोइ मुंहिंजे अंदरि में कुझु थींदो, माना यार मां हाणे अबू खां पैसा न वठी सघंदमि, मूं में एतिरी हिमत न ॾिनी आहे साईं। छो मां ॾिसंदी हुयमि त मुंहिंजे घर में 7-8 ॿार आहिनि, जंहिंखे अबू पालींदो आहे, उते बि हुननि जा ख़र्च आहिनि। मां पंहिंजे अयाशियुनि में पैसा वठंदी रहियमि। हाणे मूंखे, मां 20 सालनि जी थी आहियां, मां महिनत करे सघां थी, ऐं मां महिनत कई। मां अॼु ताईं पंहिंजे बाबा खां रुपयो बि न वरितो आहे, ऐं न वठंदी आहियां। मुंहिंजी दिलि न मञींदी आहे, मुंहिंजो ज़मीर ई मूंखे मलामत न कंदो आहे त यार तूं पंहिंजे पीउ खां पैसा वठे। हू पूरा थी चुका आहिनि, अॼु बि अञा बि हुनजो रत पियूं छा असां, केतिरी उमिरि ताईं पीअंदासीं। त जॾहिं असां पंहिंजे औलाद खे इहो शऊर ॾींदासीं, जेका तरबियत ॾींदासीं, त ओतिरो ई बहितर आहे, छो जो असांजी नस्ल तबाह थी चुकी आहे। मां उमेद टोड़े वेंदी आहियां करे करे, पर वरी सोचींदी आहियां त यार छॾ भला, असां महिनत कंदासीं, सुभाणे 4 ॿार असांखे ॾिसी करे अॻियां वधंदा। सीनियर त असांजे कुझु न कयो। मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे, उन्हनि अहिड़ो कुझु न कयो आहे। कुझु सीनियर आहिनि जो मूंसां मुंहिंजी हेल्प कंदा आहिनि, पर माना 90% जेका माण्हू आहिनि
वो पंहिंजी यूथ खे यूटिलाइज़ नथा कनि, उनजी एनर्जी, उन्हनि जा पावर जेको आहे, उन्हनि जो जेको विजन आहे, उनखे इस्तेमालु नथा कनि। उन्हनि खे का परवाह ई कोन्हे, हू उनखे एज़ अ नौकर ॾिसंदा आहिनि, एज़ अ वॉलंटियर ॾिसंदा आहिनि। यूज़ में ईअं ई कंदा आहिनि, हीअ कुर्सी कनि, ही कर, ही कमु करे, माना तव्हां सॼा कम उहे कनि, पर तव्हां उन्हनि खे को प्लेटफॉर्म न ॾिजो, तव्हां उन्हनि खे राइट्स न ॾिजो। इहा सिर्फ़ु मां वॉलंटियर उहे जेका सिर्फ़ु छोकिरा आहिनि, छोकिरियुनि जी त मां ॻाल्हि ई नथी कयां न, उनखे तव्हां ॿकरियूं गऊं गॾा ईअं सम्झंदा हो। मां सिर्फ़ु इहो छोकिरियुनि जी ॻाल्हि, उन्हनि खे बि तव्हां को ख़ासि रिस्पॉन्स पंहिंजी एनर्जी न ॾिनी आहे उन्हनि खे, उहे ज़ाया थी चुका आहिनि। ऐं मां हाणे कोशिशि थी कयां कंहिं न कंहिं तरीक़े सां जेका इहो तव्हां उनखे जेको ज़हनी तरह उनखे माज़ूर करे चुका आहिनि असांजी सोसाइटी में माण्हू, उन्हनि खे मां कंहिं न कंहिं तरीक़े सां वधायां। मां चवंदी आहियां हिते इदारा हुअणु खपनि जंहिंमें छोकिरा छोकिरियूं अचनि, जेको इहा डिस्क्रिमिनेशन आहे इहा ख़तमु थिए। उते हू विहनि, हिक ॿिए जा आइडियाज़ हिक ॿिए सां शेयर कनि, हिक ॿिए सां ॻाल्हियूं कनि, सोचनि त यार सोसाइटी खे कीअं बदिलाइणो आहे। इहे ड्रग्स, इहे शराब, इहो 2 मिंटनि जो मज़ो आहे। जंहिं इदारे मां निकिती आहे न, अलाह जो शुक्र आहे, मुंहिंजे पीउ मूं कुझु न पुछंदो तूं छा कंदी। उते जेतिरो नशो यूज़ थींदो हो न, उहो केरु सोचे बि नथो सघे। पर मां पाण सां कसम खयो त मूंखे हिनखे हथु न हिलाइणो, मुंहिंजा ख़्वाब, मुंहिंजी सोचूं ॿिए आहिनि, मूंखे पंहिंजी धरती, पंहिंजे माण्हुनि लाइ कमु करिणो आहे, उनखे कामयाबु करिणो आहे, उन्हनि लाइ एग्ज़ाम्पल थियणो आहे। उनखे मां उन्हनि खे इहो एग्ज़ाम्पल नथी ॾेई सघां त सुभाणे मुंहिंजो पीउ चए त यार धूड़ पाती, हेॾो महिनत कई, सॼी ज़िंदगी पंहिंजो रतु ॾिनो, पंहिंजे ॿार खे मां किथे थो ॾिसां, सुभाणे मूंखां पोइ छा कंदो। हाणे पीउ, हाणे मां ॾिसंदी आहियां असांजे पेरेंट्स खे इहो मसइलो हूंदो आहे, इहो सोचींदा आहिनि, रुगो परेशानी में हूंदा आहिनि त मूंखां पोइ मुंहिंजो औलाद छा कंदो, उहो सर्वाइव करे सघंदो या न कंदो। इन करे ई शायदि सिफारिशी करप्शन इहो दौर शुरू थियो आहे, छो हर को चाहींदो आहे पेरेंट्स यार मुंहिंजे पुट में या मुंहिंजी धीउ में त को चाड़ो ई कोन्हे, भला असां किथे लॻाए वञूं, सुभाणे असांखे दुआ कंदा। इहो ज़रिया इहे, छो जो असां हुन में इहो पावर ई न ॾिनो आहे, असां पंहिंजी एनर्जी हुन में यूटिलाइज़ ई न कई आहे। घोट जा माण्हू उहे चवंदा त भाई गाह करे, फलाणो करे, टीरो करे, छो जो हुननि कॾहिं सोचियो ई न आहे, असां हुननि खे एग्ज़ाम्पल ॾिना ई न आहिनि। शायदि इन करे मां घोट वेंदी आहियां पंहिंजे बार उते। हाणे मां लिटरेचर फेस्टिवल करायो आहे 3 ॾींहंनि जो, लास्ट ईयर बि करायो कंडियारे में। मूंखे सभिनी माण्हुनि चयो त यार कंडियारे में लिटरेचर फेस्टिवल तूं छो थी कराई, चरी आहे तूं हेॾा लख थी ज़ाया करी, महिनत थी करी, हैदराबाद में करा, तुंहिंजो नालो थींदो। हाणे मूंखे नाले जी ज़रूरत न आहे, मुंहिंजा माण्हू ज़ाया आहे, वञी ॻोठ में ॾिसी चोशर। मां हैदराबाद में ये पूशर, ये कॉन्फ्रेंस, ड्रामो बाज़ी, ये हर रोज़ था थियनि, कराची में भी रोज़ था थियनि, पर हिते त माण्हू ऑलरेडी माण्हुनि में शऊर आहे न, उहो तव्हां हाणे कहिड़े कम जो आहे हिते कराइण सां। जिते न आहे, जिते उते तव्हां करायो त फ़ाइदो थिए न। उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि छोकिरियुनि खे तव्हां एग्ज़ाम्पल ॾियो न, कि जॻह हिते असांजा सो कॉल्ड सिविल सोसाइटी आहे। मां चवंदी आहियां इन्हनि खे हितां वञी शिफ्ट करे कंडियारे या कंहिं ॻोठ में शिफ्ट कजे, बाबा रहो हिते 2-3 महीना, छो जो इहे माण्हू तव्हांखे ॾिसनि, इहे नियाणियूं तव्हांखे ॾिसनि त तव्हां जेको एॾी महिनत करे जेको वञो था की डिफेंस में रहो था, वञी वरी चओ था त यार असां वटि कमु न, टाइम न आहे, असां नथा वञी सघूं, ही बिज़ी आहियूं, ही बिज़ी आहियूं। पोइ तव्हांजी महिनत छो कई था, कहिड़े पर्पज़ लाइ कई, सिर्फ़ु फैम लाइ कई छा, इन नाले लाइ कई सिर्फ़ु। त मां चवंदी आहियां त रिक्वेस्ट कंदी आहियां त इहे कॉन्फ्रेंसिस, इहो जेकियूं इहे डिफरेंट इवेंट्स आहिनि, लिटरेरी इवेंट्स आहिनि, इहे असांजे ॿेराड़ी जे एरिया में करणु खपनि, छो जो उन्हनि माण्हुनि खे ज़रूरत आहे। इन्हनि उते डिस्क्रिमिनेशन जा मसइला आहिनि वधीक। अच्छा, आई डोंट नो, इट्स क्वाइट डिफिकल्ट फॉर मी टू टॉक कंटिन्यूअसली। त मतिलबु इहो ई आहे त प्रॉब्लम सारी ॻाल्हि औरतुनि सां हूंदा ऐं रहंदा तेसिताईं, जेसिताईं असां हुनखे एज़ अ ऑब्जेक्ट ॾिठो, असां हुनखे इहो न सम्झो त यार हीअ हिकु साॻी तरह इंसान आहे, असां वांगुरु ई इंसान आहे, जंहिंमें सोच आहे, जंहिंमें सम्झ आहे, जंहिंमें अकुल आहे, जंहिंमें फ़हम आहे, जंहिंमें असां खां, मूंखे लॻंदो आहे औरतुनि में मर्दनि खां वधीक एनर्जी आहे। माना तव्हां सोचो, इहो मिरेकल न आहे त माना उहो सुबुह जो उथनि, घर जी सफ़ाई कनि, वरी ॿारनि खे तयारु करे मोकिलनि, मुड़ुस खे तयारु करे मोकिलनि, नौकिरी कनि, वरी अचनि, सफ़ाई कनि, कमु कनि, राति में मानी तव्हां खाराए सुकून सां सुम्हारे हंध ते ॿारनि खे, मुड़ुस खे, पोइ वरी सुबुह जो सोचो छा हुननि में वॾी एनर्जी थी या मर्दनि में एनर्जी वधी थी। मूंखे न आहे ख़बर हू ईअं छो था सोचनि, मूंखे न आहे ख़बर मर्दनि में एॾा इहे कॉम्प्लेक्स छो आहिनि त हुनजी सोच तब्दील ई नथी थिए। हू हुनखे हिकु औरत खे औरत छो था ॾिसनि, हू चवनि था, सोचनि त भाई हीअ बि कुझु करे सघे थी, हिनखे बि असां पंहिंजे दोस्त वांगुरु ॾिसी सघूं था। अगरि तव्हां दोस्ती में मुंहिंजे ख़्याल में वधीक तव्हां ज़िंदगी बहितर गुज़ारींदव। अच्छा, हिकु वरी ॿी शइ हूंदी आहे,
औरतूं जेकियूं घर में हूंदियूं न तव्हां उनखे इम्पोर्टेंस न ॾींदा बनस्बत ॿियनि छोकिरियुनि जे ॿाहिरि वञी आशिक़ी उते कंदो आशिक़ी उते न कंदो भई घर में औरत चाहूंदी सिर्फ़ु नौकिरी रखिया अथव नौकिरी रखो न बाबा ज़ाल खे पोइ छो रखियो आहे त माना इहो बि वॾो ज़ाल हूअ ख़ूबसूरत खपे ॿार आशिक़ न आशिक़ ख़ूबसूरत खपे ज़ाल घर चवंदा आहिनि उहो खपे सुगड़ इहो मूंखे सम्झ में न ईंदो त इहो छो आहे तव्हां दोस्ती वारो रिलेशनशिप रखो डिस्क्रिमिनेशन ख़तम थियणु खपे हिक ॿिए सां सुठा तालुकात सिंध तरक़ी करे तॾहिं ई कंदी असांजी धरती तरक़ी तॾहिं ई कंदी असांखे सुभाणे 4 माण्हू पंजाब जा लाहौर जा इस्लामाबाद जा इहे ड्रामो बाज़ी न कंदा असांजे अॻियां त भा सिंध में अञा माण्हू ज़िंदा आहिनि अञा बि इहे कनि था हुनखे ख़बर ई न आहे त असां सिंधी केॾा न पावरफुल आहियूं केॾा न पीसफुल आहियूं केॾा न सॉफ्ट तबियत जा मालिक आहियूं केॾा न महिमान नवाज़ आहियूं जॾहिं मां ॿाहिरि वई हुयमि उते एॾा त माण्हू पका आहिनि यकीन कयो हिते मां ॾिसंदी आहियां मां त हर रोज़ लाइ केतिरा हज़ार इन करे ख़र्च कंदी आहियां मुंहिंजो हीउ महिमान आहे मुंहिंजो हू महिमान आहे यार मुंहिंजो भाउ खां वधीक प्यारो आहे हीउ हिन खां वधीक प्यारो आहे हीउ हिन खां वधीक प्यारो आहे ऐं ॿार तव्हांखे कंहिं चांहि बि न पियारींदो उहो एॾा पका आहिनि हुन में रिश्ता मोहबतूं कुझु बि न आहे हिक ॿिए में शायदि मोस्ट ऑफ द सिंधी तॾहिं हू उन्हनि खे उते कॉम्प्लेक्स थींदो आहे मां ॾिसंदी आहियां मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां मां हितां शिफ्ट थी वेंदो ॿाहिरि पर मां पंहिंजो पाण खे उते एडजस्ट न करे सघंदमि मुंहिंजी ॿोली मुंहिंजो कल्चर मां जे लाहौर मां सिर्फ़ु ईंदी हुयमि ॿाहिरि त परे जी ॻाल्हि आहे लाहौर में मां सिंधी न ॿुधंदी हुयमि न पोइ किथे सिंधी मिलंदो मां उते भॼंदी वेंदी हुयमि बाज़ार में त किथां जाओ तव्हां छा था कयो हीअं उहा जेकी मोहबत आहे उहा किथां मां आणींदमि ॿाहिरि मां पंहिंजो घर त ठाहे छॾींदमि पंहिंजा ॿार त सुधारे सघंदमि पर मां ज़िंदा सिंध खां बग़ैर मां त ज़िंदा न थी रही सघां मूंखे न आहे ख़बर माण्हू कीअं था रहनि यार ऐं ॿियो हिकु जेका ॿार हितां पढ़ी था वञनि एजुकेशन लाइ ॿाहिरि था वञनि पोइ हू वापसि नथा अचनि वो उते सेटल था थी वञनि इहो मूंखे ॾाढो दुख थींदो आहे ऐं ज़ाहिर आहे उनजा कुझु वाक़िया उनजा कुझु आहिनि वजूहात बि आहिनि ज़ाहिर आहे छो जो असांजा सीनियर्स सो कॉल्ड जेका आहिनि हिते काफ़ी सीनियर 70% उहे नौजवाननि खे जॻह ई नथा ॾियनि सिर्फ़ु इन लाइ नथा ॾियनि त हुननि खे अंदरि कॉम्प्लेक्स आहिनि उन्हनि जे अंदरि ड्रिज आहे ख़ौफ़ आहे त अगरि असां उन्हनि खे जॻह ॾींदासीं नौजवाननि खे त हू असांखे रिप्लेस करे वेंदा पर शायदि उन्हनि जे ज़हन में इहा ग़लतफ़हमी आहे मूंखे नथो लॻे मां पंहिंजे उस्ताद खे रिप्लेस करे सघां थी मूंखे नथो लॻे मां कॾहिं बि तसवुर नथी करे सघां त मुंहिंजे उस्ताद जे मूंखे अॻियां वधायो आहे मां उनखे रिप्लेस करे पंहिंजो नालो इस्तेमालु कयां मां नथी करे सघां मां हुनजी हिकु त नालो यूज़ कंदमि सॼी ज़िंदगी पंहिंजे ॿारनि खे ॿुधाईंदमि त हीउ मुंहिंजो उस्ताद हो हिन मूंखे पढ़ायो मां अॼु ताईं मूंखे यादि आहे जेका असांजे नंढे हूंदे उस्ताद आहिनि अॼु ताईं मूंखे यादि आहिनि ऐं हर कंहिं माण्हू खे यादि हूंदा आहिनि उहो हुन लाइ यादगार नमो हूंदो आहे पर पोइ मूंखे न आहे ख़बर अॼुकल्ह जा उस्ताद अॼुकल्ह जा सीनियर माण्हू इहे छो था सोचनि त असां नौजवान हुननि खे रिप्लेस कंदासीं इहा उन्हनि जी ग़लतफ़हमी आहे सिर्फ़ु जनरेशन टू जनरेशन गैप आहे अहिड़ो को ॻाल्हि न आहे त इक्वल अपॉर्चुनिटीज़ मूंखे लॻंदो आहे ॾियणु खपनि उन सां इहो ई फ़ाइदो थींदो त असांजी सोसाइटी तरक़ी कंदी असांजा माण्हू तरक़ी कंदा सिंध तरक़ी कंदी असांजी धरती जेकी आहे उनजो नालो उहो ई हूंदो जीअं असां पहिरीं ॾिसंदा हुआसीं जेका 80s 90s जो दौर हो जॾहिं हर को माण्हू असांजो सिंधी जेको सोसाइटी उहो वधीक राइटर हो त कमाल जो राइटर अॼु ताईं उहा जनरेशन वरी असां में असांजी जेकी उहा ई जनरेशन में कामयाबु आहे अगरि उनजो को बि हर कम में बहितर आहिनि तव्हां उनजो साफ़ ई ॾिसो वॾो कामयाबु हूंदो राइटर ॾिसो एक्टर ॾिसो सभु 80s 90s जे दौर जा माण्हू आहिनि त मां अॼु उहा साॻी सिंध ॾिसणु थी चाहियां पंहिंजे माण्हुनि में उहे तॾहिं थी सघंदा जॾहिं इक्वल राइट्स ॾींदो हिक ॿिए खे हिक ॿिए जी इज़त कंदो ऐं उन्हनि माण्हू शायदि असांजे माण्हुनि खे इहा ख़बर ई न आहे त उहे जेका ॿाहिरि जा माण्हू आहिनि उन्हनि पंहिंजे औरतुनि खे हक़ ॾेई करे असांखे आसे खां पोयां पोयां रखियो आहे त जीअं तव्हां इन में ई लॻा पिया हुजो हिक ॿिए जे चकरनि में ज़ाहिर आहे हुनखे लॻाईंदा हिक ॿिए जे मसइलनि में तॾहिं त असां उन शइ में विढ़ंदासीं न पिया जॾहिं असां उन्हनि शयुनि मां अॻियां निकिरी करे फ्यूचर जो सोचींदासीं तॾहिं असांखे ख़बर पवंदी यार हीअ त का शइ ई कोन्हे असां किथे पंहिंजी ज़िंदगी 20 साल ॾेई छॾिया मां अहिड़ा सिंधी ॿुधायां जेका हिते वॾा कॉम्प्रेस अलाए सोच अजीब हूंदियूं आहिनि पर मां जॾहिं उन्हनि खे किथे वञी ॿाहिरि मिलियसि ऐं मां हैरत हुअमि त यार हीअ एॾो बदिलजी वियो आहे हुनजी सोच एॾी तब्दील थी चुकी आहे अॼु हुनजी घर जी वाइफ जेकी आहे उहा वञी सामान थी वठी अचे सभु कमु उहा कंदी हाणे ऐं हुन कुझु बि न चवंदो आहे मां त यार त हेॾा अदर कीअं बदिलजी वियो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त वक़्त सां गॾु माण्हू बदिलजंदो आहे असांखे सिर्फ़ु हुननि उलझायो आहे कुझु शयुनि में इन्हनि डिस्क्रिमिनेशन में इन्हनि मज़हब परस्ती में इन्हनि शयुनि में त सिर्फ़ु असां इन में हिक ॿिए सां विढ़ूं ऐं झगड़ूं पिया त जीअं असां तरक़ी न करे सघूं ॿियो को मसइलो न आहे जीअं वॾेरो हूंदो आहे न
पहिरीं ॻोठ मां न निकिरंदो आहे सिर्फ़ु इन लाइ त शहर में न कुतो बि कोन सुञाणींदो गाॾी मां उते लाहींदो आहे वॾेरो आयो पेर कंदा हीअं कंदा शहर में हुनखे इहो न आहे हिते बि असां उहो साॻियो मसइलो आहे जॾहिं असां तरक़ी कंदासीं त शयूं तॾहिं बदिलजंदियूं असांजी सिंध तॾहिं बदिलजंदी असांजा माण्हू तॾहिं बदिलजंदा त उमेदु कयां थी त कुझु न कुझु हिक ॿिए जी इज़त करणु शुरू कंदा जी